अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु 23 रमज़ान जी राति आहे ऐं पॉसिबिलिटी आहे लैलतुल क़द्र जी, छाकाणि त आख़िरी अशरे में 21 रातियुनि में लैलतुल क़द्र थी सघे थी। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त अॼोकी राति मां जीअं क़ुर में अॻिते वधंदो अचां त सूर यासीन ते पहुता आहियूं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त सूर यासीन 23 रमज़ान जी राति ते अची वई आहे ऐं थी सघे थो त इहा सूर यासीन असां अॼु बि कयूं ऐं शायदि जे रहिजी वञे त सुभाणे बि शुरू कंदासीं। सूरतनि यासीन जे बारे में पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो। पहिरीं अल्लाह ताला जो नालो वठां, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या रब साईं, हीअ हिकिड़ी क़ुर जी क़ल्ब आहे, दिलि आहे। ही सूर यासीन सॼे क़ुर जी दिलि आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, इमाम सादिक़ रहमुल्लाह चए थो त इन कुल शयुनि क़ल्बनि, चए थो का बि शइ उन में क़ल्ब हूंदो, दिलि हूंदी, पर क़ल्ब क़ुर यासीन ऐं क़ुर जो दिलि जेका यासीन आहे। फ़क़रा यासीन फ़ी नहार ही क़बल अम युमसी, त जेकॾहिं हिनखे ॾींहं जो पढ़ंदो राति थियण खां अॻु में त कानफ़ीना महफ़ूज़ीन व मरज़ूकीन, त अल्लाह ताला उनखे पूरो ॾींहुं उन जी हिफ़ाज़त कंदो ऐं उनखे रिज़्क़ ॾींदो। हता युमसी, ऐं जॾहिं वरी राति थी वञे, मन करा फ़ी लैत क़बल यनाम, सुम्हण खां अॻु में जेकॾहिं सूर यासीन खे पढ़ंदो, वुकुल बिही अल्फ़ मलकिन यहफ़ूज़ुन मिन कुल शैतान रजीम, त 1000 फ़रिश्तनि जी ड्यूटी लॻंदी तव्हांजे मथां, जेको तव्हांखे हर शैतान मिन कुल आफ़तुनि खां तव्हांखे कंदो। हाणे असांखे इहे जेके उलमा जा जेके अक़वाल आहिनि, इहे ज़रूरु हुननि ॻोल्हे कढिया आहिनि ऐं जेके हक़ जा आलिम आहिनि, त वाक़ई एॾी हिन जी फज़ीलत आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां अॼु ई ॿुधो था ऐं पोइ वरी तव्हांखे पाण पढ़णो पवंदो, पर यादि रखिजो सूर यासीन जा रुॻो लफ़्ज़ बि आहिनि, पर उन सां गॾु माना बि ज़रूरी आहे, त जेको तव्हां ॿुधो था कयो था। उन खां पोइ अचे थो त क़ल्बुल क़ुर यासीन, ऐं चए थो ला यक़रउहा रजुलिन युरीदुल्लाह व दारुल आख़िरा, त जेकॾहिं केरु माण्हू इन लाइ सूर यासीन खे पढ़े थो त अलाह मूंसां राज़ी थिए ऐं आख़िरत में मूंखे जन्नत मिले, इल्ला गुफ़िर अल्लाहु लहू, त अलाह हुनजा इन नियत सां पोइ गुनाह माफ़ थो करे। इक़रउ अला मोताकुम, ऐं तव्हां इहो सूर यासीन घर में पढ़ी इन जो सवाबु तव्हां पंहिंजे माउ पीउ खे बि ॾेई सघो था। पर उन जे लाइ क़बर ते वञणु ज़रूरी कोन्हे को। क़बर ते सिर्फ़ु क़ब्रिस्तान में वञिबो ख़ौफ़ हासिलु करण लाइ, इबरत हासिलु करण लाइ। बाक़ी अलाह ताला खे ख़बर आहे त तव्हांजो पीउ कहिड़ी क़बर में आहे, किथे आहे, तंहिंजे करे तव्हांखे जंहिंखे मोल खे सवाबु ॾियणो पंहिंजो घर मां ॾियो। उन खां पोइ फ़ज़ल सूर यासीन इसरार आहे, सूर यासीन क़ज़ाए हाजा, इहे जेकॾहिं कम फासनि था त उन लाइ बि अलाह ताला, तव्हां जॾहिं पढ़ंदव ऐं माना सां पढ़ंदव त तव्हांजा उहे कम बि थींदा। तैसीर अमूर, ऐं पोइ के ॾुखिया तव्हां ॾुखियाईनि में आहियो त उहे बि आसानु कंदो। व ज़ियादु रिज़्क़, ऐं रिज़्क़ बि वधंदो। अंसकुम शिदत महरफ़ा, तंहिंजे करे हे चवे थो त असीं तव्हांखे चऊं था त तव्हां हिन खे चङी तरह हिन जी माना सम्झो ऐं हिन जे सूर यासीन खे सम्झो, महरफ़त हासिलु कयो। किताबनि में अचे थो त हिन जा कुझु फ़ाइदा आहिनि। फ़वाइद सूर यासीन इन जा, पहिरियों मां कराहा जाए इल्ला शब, जेकॾहिं बुखियो इन खे पढ़ंदो त अलाह साईं उन जी मानीअ जो बंदोबस्तु कंदो। मां कराहा ज़मन, जेकॾहिं उञो हिन खे पढ़ंदो त अलाह हिन जे पाणीअ जो बंदोबस्तु कंदो। मां कराहा आरी इला कसा, जेकॾहिं हिन वटि कपिड़ो कोन्हे अलाह हिन खे कपिड़ा ॾींदो। मां कराहा आज़िब इला तज़वज, हिकिड़ो छड़ो आहे सूर यासीन खे पढ़े थो त अलाह साईं उन जी जेको सो उनखे पार्टनर ॾींदो। मां कराहा ख़ाइफ़ इला आमन, ऐं जेकॾहिं को ख़ौफ़ आहे त अमुन मिलंदो। त इहे जा फ़ाइदा आहिनि, छो त क़ल्ब आहे क़ुर जी, पर असुलु शइ आहे त उनखे सम्झजे। अॼु मां तव्हांखे सम्झायां थो इनशा अल्लाह ताला, त तव्हांखे वधीक घणी ज़रूरत कान पवंदी। मां हिन ते वॾी महिनत कई आहे सूर यासीन ते, ऐं इनशा अल्लाह ताला तव्हां मूंसां गॾु रहंदव। जे अॼु पूरी न थींदी त वरी सुभाणे राति हलाईंदासीं इन खे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यासीन वल क़ुरानिल हकीम, इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम, तंज़ीलल अज़ीज़िर रहीम,
लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फ़हुम गाफ़िलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून। पहिरियों त अलाह साईं चए थो त लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून। पहिरीं त अलाह चए थो हीउ जेको क़ुरान ऐं जेको लाजिक आहे इहो अक्सरियत माण्हू इन ते न ईंदा, इहे ईमान कोन आणींदा। अक्सरियत माना अक्सरियत जे पोयां न वञो त हे साईं आहिनि या हेॾा मुरीद आहिनि या हे फलाणो मेलो थिए थो उन ते हेतिरा माण्हू अचनि था, इहा निशानी कान्हे का। शाह लतीफ़िन अक्सरियत जी मुखालिफ़ कई आहे। जे पंहिंजे लह वारो लोक वहे त तूं उभारो आहे, शाह जा शेर आहिनि। सो चए थो त अक्सरियत थिए, तंहिंजे करे तव्हां हिन यासीन खे ॿुधो ऐं पहिरीं ॻाल्हि त तव्हां अक्सरियत खां रोब में न अचो। क़ुर में अचे थो अक्सर नास ला यालमून, माना अक्सरियत माण्हू इल्मी हासिलु कोन था कनि क़ुर जो, ऐं 24 दफ़ा इहो आयो आहे अखर अक्सर नास ला यालमून। वरी आयो अक्सर नास ला यकलून, जे अकुल जा अंधा आहिनि, अक्सर माण्हू हिन क़ुर खे सम्झी कोन था पढ़नि, 5 दफ़ा आयो आहे। अक्सर नास ला यशकुरून, इहो बि 5 दफ़ा आयो आहे, छाकाणि अकुल जा अंधा आहिनि त उहे शुकुर बि कोन कंदा अलाह जी शयूं खाई, उहे बि 5 दफ़ा आयो आहे। ऐं उन खां बि चए थो ला यूमिनून वमा कान अक्सर मोमिनीन, अक्सर मोमिन कोन्हनि के, माना यकीन कोन था रखनि त को असांखे क़ुर पढ़िणो आहे, अलाह जो कलाम 12 दफ़ा आयो आहे। त अहिड़े चए थो अर्ज़ अक्सर फ़हुम ला यसमऊन, ऐं चए थो तव्हां अक्सरियत जे पोयां ठुप न वञो छो त को क़ुर ॿुधनि ई कोन था, इहो 2 दफ़ा आयो आहे। ऐं अक्सर मुशरिकीन अक्सर फ़ासिकून, अक्सरियत मुशरिक आहे, अक्सर जेका आहे नाफ़रमान आहिनि, तंहिंजे करे इहो 2 दफ़ा क़ुर में आयो आहे। इहे केरु आहिनि? अम तहसब अन अक्सर यसमऊन यकलून, अलाह साईं चए थो तव्हां सम्झो था त जेका अक्सरियत आहे क़ुर खे ॿुधे थी ऐं उनखे सम्झे थी, माना उनजी सम्झे थी। जेको इहो नथो करे इन हुम इल्ला कल अनाम, जेको इहो कमु नथो करे त अलाह तव्हां सां गुफ़्तगू करे थो, तव्हां न ॿुधो था न सम्झो था त इन हुम इल्ला कल अनाम। पोइ चए थो इहे इंसान न आहिनि, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर जानवरनि खां बि वियल आहिनि। ऐं इहे उहे आहिनि, इन्हनि खे जानवर कंहिं कयो आहे? इनखे फ़िरके वारियत वारनि जानवर कयो आहे, ऐं उन्हनि खे ॻिचीअ में विझी बंदि कयो अथनि। जेको असांजो फ़िरको आहे न, इन खां ॿाहिरि वेंदो त जहन्नम में हलिया वेंदो, अंदरि रहो बसि साईंअ जी तव्हां चीच पकड़ियो, असांजे बुज़ुर्ग इहो तव्हांखे जन्नत वठी वेंदो। पोइ हिननि खे जंजीर विझी इंसाननि मां गॾो घोड़ो करे विहारे थो छॾे, इहे विहारे था छॾनि। ऐं पोइ अलाह पाण चए थो जॾहिं अहिड़ा माण्हू पंहिंजे ऑप्शन सां वञी इन्हनि फ़िरकनि में वञी जानवर थी ऐं उन्हनि जे वाड़ में किरनि था, त पोइ छा थो चए रब साईं? इना जअलना फ़ी अनाक़ अग़लालन, चए थो मां उनजे ॻिचीअ में विधो आहे कड़ो, माना को तोक विधो अथमि। फ़हीअ इलल अज़कान फ़ो मुकमऊन, पोइ इन कंधु मथे थी वियो अथनि, तंहिंजे करे हेठि निहारे बि कोन था सघनि, त को मतां माना पढ़ी वठूं। जअलना मिन बैन ऐदीहिम सदन, अॻियां बि हुनजे भिति लॻी थी वञे, मिन ख़ल्फिहिम सदन, पोयां भिति लॻी थी वञे, फ़अग़शयन, पोइ वरी मथां हुनखे ढकियो थो वञे, फ़हुम ला युबसिरून, त कम जी शइ ॾिसनि ई कोन था। बसि हा साईं, हा साईं, हा साईं। सवाउन अलैहिम, तंहिंजे करे इन्हनि जानवरनि जे लाइ साॻी ॻाल्हि आहे। अंज़रतुम अम लम तुंज़िरुम ला युमिनून, नबी साईं इन्हनि खे ड्रेॼारी न ड्रेॼारी ॻाल्हि साॻी आहे, असांखे बि चए थो। सो अलाह पाक असांखे क़ुर, सो माना सॼी इब्तिदा थिए थी क़ुर खे सम्झी न पढ़ण जे करे, इहा जानवरनि जी पोज़ीशन थिए थी, पोइ तव्हां ते उहो कब्ज़ो करे था वञनि, पोइ तव्हांखे पंहिंजे वाड़ में विझनि था। बाक़ी केरु ड्रिजंदो? इन मां तुंज़िर मन नितबा ज़िक्र, हीअ जेके अलाह जी आयतुनि जो असरु उन ते थींदो जेको हिन क़ुर जो इतबा कंदो, पढ़ंदो, सम्झंदो। उहो ख़शिय रहमान बिल गई, पोइ हिन क़ुर खे सम्झंदो त अलाह ॾिठो कोन अथसि, तॾहिं बि हुनखां ड्रिॼणु शुरू कंदो। पोइ इन खे फ़बशिरूं, पोइ अहिड़े माण्हूअ खे मुबारक ॾियो, ख़ुशख़बरी ॾियो, बि मग़फ़िरतन, अलाह तव्हां सो छॾ छूट कंदो, उहो अजरनि करीम, तव्हांखे अजर करीम ॾींदो। तंहिंजे करे सूर यासीन में हलूं पिया था, इन्ना नहुन नुहियल मौता, अलाह पाक फ़रमाए थो सूर यासीन में त असां बेशक असां जॾहिं केरु मरी वञे थो वरी हुनखे ज़िंदा कंदासीं। पोइ नक़्तू मां क़दऊं आसारो, ऐं सॼो रिकॉर्ड रखूं था जेको मोकिलियो अथई या जंहिंजा कॉन्सिक्वेंसिस पोयां छॾिया। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू बुछड़ो कमु करे आयो आहे ऐं उन में उहो मुआशिरे में उहो किनो कमु जो रवाजु विझी आयो आहे, त हे त मरी वेंदो, पर पोयां इन जे रवाजु कयल बुछड़े कम जो बि हिसाबु किताबु हिन जे अकाउंट में ईंदो। जेकॾहिं ही नौजवाननि खे को नशे जूं पुड़ियूं विरहायूं अथई ऐं नौजवान नशे ई थी विया आहिनि, खणी मरी बि वञे, पर जेसि ताईं उहे ॿार नशो कंदा हिन जे हिसाब में गुनाह ईंदो। सो क़दमूं आसार माना पोयां जेके हिन जा कॉन्सिक्वेंस उहे बि ईंदा किताब में।
कुल शइ अहसैनाहु फी इमाम मुबीन, सभिनि जो रिकॉर्ड हिकिड़े वॾे मेन अलाह वटि बुक आहे या सर्वर आहे जंहिंमें सॼो रिकॉर्ड पियल आहे। बाक़ी नबी करीम सां फरमाए त इज़ा मातल इंसान, जॾहिं इंसानु मरी वञे थो त इनकत अनहु अमल हू इला मिन सलासतिन, त उन जा सभु रजिस्टर बंदि थी थो वञे। हाणे हिकिड़ो सप्लीमेंट्री रजिस्टर ॿियो खुले थो हुनजो, जेके हिते ही कमु करे विया, चाहे निगेटिव या पॉज़िटिव। मिसाल तौरु 3 शयूं त हुनजे नए रजिस्टर में अचनि थियूं, कहिड़ियूं? इला मन सदक़तन जारियतन, हिकिड़ो अहिड़ो कमु करे वियो आहे जंहिंसां माण्हुनि खे बेनिफिट थिए थो, को नलको खणी वियो आहे, को खूह कोटराए वियो आहे, या को अहिड़ो स्कूल ठाहे वियो आहे अलाह कारण जंहिंमें ॿार यतीम ॿार ऐं ग़रीब ॿार पढ़नि था, उहो इल्मिन युनतफ़ बि, या वरी अहिड़ो दर्स करे वियो आहे जंहिंसां उन जा माण्हू ॿुधी ऐं उन माण्हुनि खे फ़ाइदो पए थो। हे जो अॼुकल्ह हे सभु दर्स असां जेके हींअर कयूं पिया था न, इहे त तव्हां वटि हींअर महफ़ूज़ था थियनि यूट्यूब ते ऐं फेसबुक ते, इहे रहिजी वेंदा जेसि ताईं क़यामत ताईं इहे माण्हू तव्हांजा पोटा पोटनि जा पोटा इहे दर्स ॾिसंदा सम्झंदा त उन्हीअ खे फ़ाइदो पवंदो जंहिं इहो दर्स कयो आहे। उहो वलदिन साले यदौल, या ॿियो टियों तरीक़ो कहिड़ो आहे त हिन जो औलाद नेक हुजे ऐं माउ पीउ जे लाइ पोयां दुआऊं करे, या सूर यासीन पढ़ी चए मां हिन जो सवाबु पंहिंजे पीउ खे बख़्शियां थो। इहे 3 शयुनि खां अलावा ॿियो का शइ जे रजिस्टर में एंट्री कान थींदी। पर हुनखे ख़बर कान पवंदी त मूंखे मुंहिंजे नए रजिस्टर में इहे एंट्रियूं थियनि पियूं थियूं, उहा तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं जन्नत में वेंदो त पहिरीं त हिनखे जेका पोज़ीशन ओरिजिनल अकाउंट ते मिलंदी जेको हिन पाण कमु कया आहिनि। पर पोइ जॾहिं पोज़ीशन वठणु वेंदो त वरी पोइ उतां दारोगा वरी हुनजो सप्लीमेंट्री रजिस्टर जो नई पोज़ीशन जो बुक ॾींदसि, चवंदुसि ऐं तोखे हीअ एडिशनल शयूं मिली आहिनि। त अरबीअ में अचे थो त चवंदो अन्ना लिहाज़ा, चवंदो हे किथां आयो आहे, त चवंदसि त वलदिन साले यदौल, तुंहिंजे औलाद तो लाइ दुआऊं घुरियूं तॾहिं हे तुंहिंजी पोज़ीशन वधी आहे। हा, इहा हदीस अची वई न, इन रजुल ल तुर्फ़ दर्जतहु फिल जन्नत, हे जेको आहे सुनन इब्न माजा, त हिकिड़े शख़्स जो जन्नत में दर्जो वधायो वेंदो। फयकूल अन्ना लिहाज़ा, चई हे साईं हे मुंहिंजो दर्जो कीअं तव्हां वधायो आहे, हीअ त मूं कमु कया ई कोन्हनि के जेके तव्हां सवाबु ॾेखारियो था। फयुकाल तो ॾसींदसि इस्तिग़फ़ार वलद का लक़त, तुंहिंजे औलाद तो लाइ इस्तिग़फ़ार पई कयो। भली तव्हां तर्जुमो हुनजो ॿुधो। अबू हुरैरा से रिवायत है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जन्नत में मर्द का दर्जा बुलंद कर दिया जाता है। तो अर्ज़ करता है ये कैसे हुआ, मेरे अमल तो इतने न थे। इरशाद होता है कि तुम्हारी औलाद के तुम्हारे हक़ में इस्तिग़फ़ार के सबब। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये हदीस आहे सुनन इब्न माजा जी। हलूं था सूरह यासीन जी आयत नंबर 13 ते। अल्लाह फरमाए थो वज़्रिब लहुम मसलन असहाबुल क़रिया, चए थो त हिन में त तव्हां हिननि खे हिकिड़ो मिसाल ॿुधायो। हाणे सूरह यासीन तव्हांखे हिकिड़े इलाइक़े जो मिसाल थी ॾिए। असहाबुल क़रिया माना हिकिड़े इलाइक़े जो। इज़ जा हल मुरसलून, उन्हनि वटि रसूल आया। हाणे हिकिड़े ई इलाइक़े में जमा जो सीगो इस रसूल आया। चए थो इज़ अरसलना अलैहिम मुस्नईन, पहिरीं चए थो 2 रसूल गॾे मोकिलियमि। माना अहिड़ा के निभागा हुआ जो माना अल्लाह ताला खे 2 रसूल गॾु मोकिलणा पिया, जीअं मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम गॾु ई मोकिलियईं। चए थो जॾहिं 2 रसूल वञी हुनखे सम्झाइण लॻा त कज़बुहुमा, त पोइ चऊं त न तव्हां कूड़ा हो, नथा मञूं। फअज़ज़ना बिसालिसिन, पोइ वरी 3 रसूल बि उन्हनि 2 सां मिलाए 3 करे मोकिलियमि। ऐं 3 वञी हुननि खे चयो त फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून, असां तव्हां ॾे अलाह जा रसूल थी आया। हाणे ज़ाहिर आहे त रसूलनि खे छा चवंदा हूंदा, हराम न खाओ, रिश्वत न कयो, ठगी न कयो, माण्हू सां माप तौर में, इहो ई चवंदो आहे न अलाह जो रसूल। त हिन मुआशिरे में अमुन थिए, हिन मुआशिरे में ज़ुल्म ख़तमु थिए। तव्हां ई असांजो एज़ अ मुस्लिम असांजो कमु इहो आहे त हिन मुआशिरे मां ज़ुल्म ख़तमु करायूं। थाणनि में जेको माण्हुनि खे कुटनि था उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी जमायत ठाहियूं। जेके अफ़सर राशी ऐं रुश्वत वठी नौकरियूं ॾियनि था उन्हनि खे ज़ाहिर कयूं, उन्हनि माण्हुनि जा नाला ज़ाहिर कयूं। ॿाहिरि निकिरी हिन मुल्क में जेको आहे सो अदुल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु करण लाइ कोशिशि कयूं। हे पाक आस्थान आहे, पाकिस्तान माना पाक आस्थान, लेकिन हितां जे माण्हुनि हिन खे पलीस्तान करे छॾियो आहे। सभु रिश्वत में पइजी विया आहिनि, का हिते शइ कान थी थिए, न यानी कहिड़ो छा थो थिए, कुझु बि कोन थो थिए। ऐं रुॻो कर्ज़ पिया था वठनि ऐं कर्ज़ वरी वापसि नथा करे सघनि, तंहिंजे करे बैंकरप्ट आहे असांजो मुल्क। मां कोन थो चवां, हे कैसर बंगालीअ खां ॿुधोसीं, चए थो मुल्क तव्हांजो बैंकरप्ट थी वियो आहे। ऐं बैंकरप्ट उन खे चइबो आहे जेको कर्ज़ु वठी न मोटाए ॾिए, पोइ हुनजो नतीजो छा थींदो, या घर गिरवी थींदसि या का ॿनी गिरवी थी। त असां ॿिनी पिया था कयूं, मिनरल्स आहिनि, हो आहिनि, उहे हींअर असीं
विकिणूं पिए था त कर्ज़ लहनि, पर मज़ेदार ॻाल्हि त इहो कर्ज़ जेके असां हिते इस्तेमालु ई कोन कया आहिनि। कर्ज़ इस्तेमालु करियूं हा त मुल्क सुधरी वञे हा। इन कर्ज़ मां हिन गाॾियूं, पेजारा, जहाज़, ॿियूं शयूं ऐं ॿाहिरि मुल्कनि में अकाउंट, जेको हिते वॾो ऑफिसर रिटायर थियो ठक लंडन वेठो आहे, ठक USA वेठो आहे, ठक ऑस्ट्रेलिया में वेठो आहे। हे वतन ऐं मुल्क जा गद्दार आहिनि, जेको मां त चवां थो उहो माण्हू गद्दार आहे जेको तइ करे वेठो आहे त मूंखे पाकिस्तान में न रहणो आहे। ऐं जॾहिं तूं हिते ऑफिसरों का भलाई करी हा, को पंहिंजो हिते अमन अमान थिए हा ऐं मुल्क में पाणी मिले हा, ॿियूं शयूं मिले हा, त तूं बि हिते ई रही हा न। पर हिते तो ॾोकड़ खाधा, हाणे जेको आहे तूं भॼी थो चई त वञी ॿियनि मुल्कनि में रहां। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं। जी अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। सो ॻाल्हि इहा आहे त इहे जेके ॾहें बि के अलाह जा रसूल हुते कंहिं वटि बि ईंदा हुआ त पहिरीं त इहो ई चवंदा हुआ त माप तौर में ठगी न कयो, माण्हुनि जा ॾोकड़ न खाओ, ज़ुल्म न कयो। इन लाइ अलाह जा रसूल अची हिकिड़ो निज़ाम ॾींदा हुआ अदुल इंसाफ़ जो। सो हिन क़ुर जो मौलाना उबैद अल सिंधी चए जेकॾहिं क़ुर जो पढ़ण ऐं सम्झण जो तव्हांजो मक़सदु अहिड़ो मुआशिरो क़ाइमु करणु न आहे जंहिंमें अदुल इंसाफ़ हुजे, त पोइ तव्हां क़ुर माना तव्हांजो क़ुर इहो पढ़णु जामिद आहे, लाइव न आहे। सो बहरहाल जॾहिं उहो टे रसूल हुन वटि विया ऐं चयूं फ़कालू इन्ना इलैकुम लमुरसलून, चई असीं टई ॼणा तव्हां वटि अलाह जो पैगाम खणी आया आहियूं। त चवणु लॻा उहो अवाम छा थो चए, या अवाम जा वॾेरा, असल में रेज़िस्टेंस त इहे राशी ऑफिसर ऐं वॾेरा कंदा न जेके ज़ुल्म कयो वेठा आहिनि। कालू मां अंतुम इला बशर मिसलुना, चई छा जा रसूल, तव्हां त असां जहिड़ा इंसान आहियो। वमा अंज़र रहमान मिन शैन, असां अलाह खे मञूं था पर अलाह का शइ तव्हां ते नाज़ुल कान कई आहे। इन अंतुम इला तक़ज़िबून, तव्हां सभु कूड़ था आणो, टई ॼणा कूड़ था आणो। ऐं इहो जेको आहे सो इहो इल्ज़ाम हर रसूल ते उन्हनि ठगनि ऐं राशियुनि ऐं ज़ुल्म करण वारनि माण्हुनि हयो आहे। मिसाल तौरु सभिनी रसूलनि काफ़र ऐं जाहल छा चवनि पिया, सभिनी रसूल वारे वारे सां कालू इन अंतुम इला बशरन मिसलना, चई तव्हां असां जहिड़ा ई इंसान आहियो, बशर आहियो। तुरीदन त सुदूना अम्मा कान याबुद आबाउना फ़ातूना बि सुल्तान, चई तव्हां आहियो असांखे रुॻो रोकियो था त जीअं अॿनि ॾाॾनि जो जेको असां दीन ते आहियूं उन खां असांखे रोकियो था, पोइ असांखे को मौज़ो ॾेखारियो। पोइ रसूलनि छा चयो उन्हनि खे, ज़ालिक बि अनहू कान तातियूं रसूल बिल बयनात फ़कालू, पोइ जॾहिं उन्हनि खे ॾेखारींदा हुआ को मौज़ो, पोइ चवंदा हुआ त हिकिड़ो तव्हां जहिड़ो इंसानु असांखे कहिड़ी हिदायत ॾींदो, ऐं न मञींदा हुआ। ऐं नबी साईं खे बि चयूं इन हाज़ा इला कोलर बशर, चई असीं अलाह जे रसूल खे नथा मञूं, हीउ हिकिड़ो आम इंसानु आहे, बशर आहे, तंहिंजे करे इहो ॻाल्हियूं थो करे। सूरत अल हिजर में अलाह साईं फरमाए थो त इब्लीस खां जेको शैतान हो, अलाह ताला जॾहिं इंसान खे पैदा करे उनखे सॉफ्टवेयर विधो, उहो सॉफ्टवेयर जेको भलाई बि करे सघे थो, बुराई बि करे सघे थो, सोचे सघे थो, क़ुर खे सम्झी सघे थो, इहो असां में सॉफ्टवेयर पियल आहे। त अलाह ताला फ़रिश्तनि खे चयो त छाकाणि त हिन जो जेको मां अंदरि हिन में रूह विधो आहे उहो हाई क्वालिटी जो आहे, तव्हांजे मुखां चयो तव्हां त हिकिड़ी शइ कयो था, पर हिन में भलाई बि करे सघे थो इंसानु, बुराई बि करे सघे थो, माना हिन जो एडवांस सॉफ्टवेयर आहे। सो अलाह चयो तव्हां हिन खे सजदो कयो, माना तइज़ीमी सजदो कयो त वाक़ई असांखां ऊचो आहे। लेकिन इब्लीस सजदो न कयो, शैतान जो मां न कंदुसि। अलाह पुछेसि थो काल या इब्लीस मालक अलाह तकून मां साजिदीन, चई तूं छो सॼे खां बीह रहियो आहीं। चईं ॻाल्हि इहा आहे त काल लम अकुन ले अस्जुद ले बशरिन, ऐं बशर खे सजदो कोन कंदुसि, छाकाणि तव्हां खणी हिन खे इल्मु वॾो ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, पर जेको हिन जो बुत ठहियलु आहे ख़लक़ तौमिन संसार में हमाइन मसनून, हे आम मिटीअ मां अंसरनि मां जेके अंसर आहिनि पीरियडिक टेबल जा, तो इन मां हिन खे ठाहियो आहे। ऐं चई त काल अना ख़ैरुन मिनहू, ऐं मां हिन खां मुंहिंजी बनावत जी जेका क्वालिटी हिन खां बहितर आहे। ख़लक़ तनी मिन नारियूं, तो मूंखे बाहि मां पैदा कयो आहे, उहो ख़लक़ तो मिन तीन, ऐं तो हिन खे अंसरनि मिटीअ जे अंसरनि मां पैदा कयो आहे, मिटीअ मां पैदा कयो आहे, जेका पीरियडिक टेबल में एलिमेंट्स आहिनि, तो इन मां पैदा कयो आहे, त इन करे मां हिन खां बहितर आहियां। अॻिते हलूं था त चए थो त काल इन कान रहमान वलदुन, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह चवरायो त अलाह जा तव्हां ॿाना आहियो, ऐं अलाह अकेलो जो को औलाद कोन्हे, पर चए थो चईसि रसूल तव्हां इहो ऐलान कयो इन कान रहमान वलदुन, जे अलाह खे वाक़ई को पुटु हुजे त उहो अलाह हुजे, ऐं जे अलाह जो को पुटु हुजे हा फ अना अव्वल आबदीन, त ऐं उन जो बि ॿानो तव्हां खां अॻु में थिया हा अलाह जे पुट जो। सुभान रब समावात वल अर्द,
पर अलाह अहिड़े एब खां पाक आहे जेको ख़ालिक़ु आहे ज़मीन आसमान जो, रब्बिल अर्श जेको अर्श जो बनाईंदड़ आहे, अम्मा यसफून जेको तव्हां अलाह ते इहो पुट जो कूड़ ईसाइनि खे पियो इहो चवे। तंहिंजे करे मोमिननि जो अक़ीदो कहिड़ो आहे त जॾहिं मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो कुल सुभान रबी हल कुंत इला बशर रसूला, त चईन त मुंहिंजो रब बेएबो आहे, मां ॿी का शइ न आहियां इला बशरन रसूला, रसूल आहे पर इंसानु आहियां, फ़रिश्तो न आहियां, न को नूर आहियां। त मोमिननि छा चयो इहो ॿुधी, समेना रसूल सल्लम तुंहिंजी हिन ॻाल्हि खे असां कननि सां ॿुधो, व अताना इन खे मञियोसीं ऐं इताअत कयूं था। त अलाह चए थो अहिड़ा ई माण्हू उलाइकुल मुफ़्लिहून, इहे कामयाबु ईंदा। बाक़ी हाणे पोयां चवनि त अलाह जो रसूल जेको सो ख़ुदि अलाह हो, मीम जो पर्दो करे आयो, नूर मां ठहियलु हो, हे सॼी क़ुर जे आयतुनि जी मुखालिफ़त कनि था। अलाह ताला नबी करे सां शान तमामु ऊचो कयो आहे, पर असां हुनखे उहे शयूं त न ॾियूं जेको पाण इनकार करे थो वञे। ऐं पोइ छा चवंदा आहिनि रसूल, काल वकालू माल हाज़ा रसूल याकुल ताम यमशी फिल असवाक, चई त हे असां इनखे रसूल नथा मञूं, छाकाणि त हीउ आम तौरु मानी थो खाए ऐं वरी वापारु करे थो, धंधो थो करे, मार्केटनि में हले थो। त माना हिननि जो हो त इंसानु अलाह जो रसूल न थी सघे, उन लाइ फ़रिश्तो अचणु खपे, को नूर अचणु खपे। लौला उनज़िल इलैहि मलकुन फ़यकुन मअहु नज़ीरा, या जे इंसान खे फ़रिश्तो कयो थो त इंसान खे जेकॾहिं रसूल कयो आहे अलाह, त पोइ घटि में घटि के फ़रिश्ता त ॾिएसि न जेके असांखे चए हटो बचो हटो बचो हटो बचो कनि। हे क़ुर जो सूरह फ़ुरक़ान में चवे। हाणे जेके फ़रिश्ता आहिनि उहे त मानी कोन खाईंदा वाक़ई, ऐं इंसान त खाईंदो। हाणे मिसाल तौरु क़ुर में अचे थो त लक जात रुसुलना इब्राहिम बिल बुशरा, इब्राहिम अलैहिस्सलाम वटि कुझु रसूल आया ऐं उनखे ख़ुशख़बरी ॾियणु, कालू सलामन, चऊं सलाम, काल सलामन फमा लबिस जाब इजर हणी, इब्राहिम अलैहिस्सलाम वियो पंहिंजो घर अंदरां वञी ऐं इहो गोश्त जो वॾो टुकुर जेको आहे को ढगे या जो खणी आयो, अचे आॾो रखियईं महिमाननि जे तौरु। फलमा रा ऐदियहुम ला तस्री लही, त न पिया खाइनि, फ़रिश्तो त मानी खाईंदो ई कोन्हे को। न किरहुम व औज समय ख़ीफ़ा, त डिॼणु लॻो त हे कहिड़ी शइ आहे जेको असांजी महिमानीअ में खाए कोन थो, त उहो किथां खाइनि, हुननि खे को असां वारो जिस्म ई कोन्हे, हू त नूर जा ठहियल आहिनि। कालू ला तख़फ़, उन्हनि फ़रिश्तनि चयोसि त तूं डिॼ न, इना उर्सिलना इला क़ौम लूत, असां लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह करणु आया आहियूं। वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन, तंहिंजे करे रसूल अलाह ताला फरमाए थो त जेतिरा बि मां रसूल मोकिलिया आहिनि, वमा अरसलना, को अहिड़ो रसूल अॼु ताईं कोन मोकिलियो अथमि जो इला इन्हम ल याकुलू ताव यमशू रसवा, जो मानी न खाए या वापारु न करे ऐं मार्केटनि में न हले। जअलना बादकुम लिबादिन फितनतुन, बाक़ी माण्हू इन जे मसइले में पाण में फितनो था पैदा कनि। तस्बिरून वकान रब्बुक बसीरा, त ॾिसूं त इहो सम्झनि था ऐं अलाह ताला जेको आहे सो हर शइ खे ॾिसे थो। हाणे जो इहो हुननि खे चऊं त तव्हां असां जहिड़ा, हाणे सूरह यासीन ते मोटी आयासीं त उहे जो 3 रसूल वञी हुननि खे सम्झाइण लॻा, चऊं तव्हां बशर आहियो, असीं तव्हांखे नथा मञूं। त हुननि जवाब में चयोसि कालू रब्बुना यालम, बाबा ॻाल्हि ॿुधो, अलाह असांखे मोकिलियो आहे, अलाह खे ख़बर आहे, इना इलैकुम ल मुरसलून, असीं अलाह जा रसूल थी तव्हां ॾे आया आहियूं का शइ तव्हांखे सम्झाइण जे लाइ। वमा अलैना इलल बलाउल मुबीन, असांजो कमु इहो आहे त जेको असांखे क़ुर या जेके असांखे आयतूं या सूरतूं या जेको हुकुम ॾिनो आहे उहो तव्हांखे सवली ॿोलीअ में, तव्हांजी ॿोलीअ में उहा अलाह जा हुकुम पहुचायूं। त हुननि चयो त हे जेको असांखे अॿनि ॾाॾनि जे दीन तां थियण आया आहिनि, असांखे ज़रूरु इन जो निभाग थींदो। कालू इना ततयरना बिकुम, चई जेकॾहिं तव्हांजे करे असांखे ख़ौफ़ आहे त असांजे मथां का मुसीबत न अचे, लैन लम तंतहू, जे इहा तव्हां पंहिंजो इहो कमु ख़तमु न कंदो, लनर्जुमन्नकुम वरी मस्सनकुम मिना अज़ाबुन अलीम, त पोइ पथरनि सां मारींदासूं या तव्हांखे को ॾुखो ईंदड़ टार्चर कंदासीं। चई बंदि कयो, इहो असीं नथा तव्हांजूं ॻाल्हियूं मञूं। त उन्हनि रसूलनि चयो कालू तौइरकुम महकुम, चयो निभाग तव्हां पाण सां था खणो, ऐं ज़ुकुर तुम, असीं त तव्हांखे क़ुर था ॾियूं, अलाह जूं ॻाल्हियूं था ॿुधायूं, भल अंतुम क़ौमुन मुसरिफ़ून, बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हां छीहे वारा थींदव, नुक़सान वारी क़ौम आहियो, ज़रूरु तव्हांखे सज़ा मिलंदी। पोइ इन्हनि फ़ैसिलो कयो त इन्हनि खे क़तलु कयो, रसूलनि खे शहीद कयो। जॾहिं इहो उन्हनि डिसीशन कई त परे खां हिकिड़ो
अलाह जो बहानो हुजे, जेको हिकिड़ो नेक बहानो हुजे, उन्हीअ खे त ख़बर पइजी वई। ऐं नेकनि खे त ख़बर आहे त हे सच था ॻाल्हाइनि अलाह जा रसूल, सो उन्हीअ जो ॾिठो त हाणे हुनखे शहीद करण जो हुकुम ॾियनि वेठा त उतां ड्रोड़ियो आहे परे खां। जामिन अक्सल मदीन त रजुली यसा, हिकिड़ो शख़्स तेज़ीअ सां ड्रोड़ंदो आयो ऐं उतां ई नारा हयईं, चई काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, चई बीहो बीहो तव्हां हिन अलाह जे रसूलनि जो चयो मञो। अतबिउ मन ला यसअलकुम अजरन, चई हिननि जी सदाकत जी पहिरीं निशानी आहे त तव्हां खां ॾोकड़ कोन था घुरनि, तव्हां खां चंदो कोन था वठनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां कंहिं बि खे दीन जो कमु करिणो आहे त दीन जो कमु मुयसरु तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजो पंहिंजो को धंधो हुजे, उन्हीअ मां खाओ ऐं उन्हीअ खां पोइ पंहिंजो धंधो कयो। असां वटि हिते 90% माण्हू जेके आहिनि सो धंधो ठुप को कोन अथनि, वेठा आहिनि पगड़ ॿधियो, पोइ हो चंदो ॾेई वेंदो, हो पैसा ॾेई वेंदो, हो पैसा ॾींदो, पोइ आधा देग में आधा जेब में, पोइ वरी इन मां मर्सिडीज़ वठंदा। भई तव्हां किथां हंधी आया वॾियूं गाॾियूं, किथां? तव्हां त कमायो कोन्हे, तव्हांजो को सोर्स ऑफ इनकम कोन्हे को, ऐं पोइ तव्हांजो असर ई माण्हुनि ते कोन थो थिए। तंहिंजे करे चई त इहे अलाह जा रसूल इत्तबिउ, इन्हनि जो चयो मञो, मन ला यसअलकुम अजरन, तव्हां खां को अजुर त कोन था घुरनि, या तव्हांखे चवनि था त असांखे खारायो या पैसा ॾियो। वहूं मुहतदून, ॿी ॻाल्हि जेकी हिदायत याफ़्ता आहिनि। त हिनखे पकिड़े पुछऊं त छा तूं मञी थो छा हिननि खे? त चए थो व माली ला अब्दुल लज़ी फ़तरनी व इलैहि तुरजऊन, चई छो कोन, मां छो न उन जी इबादत कयां जेको आहे सो मूंखे पैदा कयो आहे, ऐं वरी इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां बि अलाह ॾे मरण खां पोइ वापसि वेंदव, त मां उन अलाह जो छो न चयो मञा? जेकॾहिं अलाह जा हे रसूल आहिनि त मां छो न हिननि खे मञा? त चऊं त हे जेके असां बुत बुज़ुर्गनि जा लॻाया आहिनि मूर्तियूं वलीउल्लाहनि जूं, इहे था कमु अलाह खां कराए ॾियनि, त तूं इन्हनि खे नथो मञीं, चईं थो असीं अलाह खां डायरेक्ट घुरूं। छो त हीउ सॻो हिंदुनि वारो कॉन्सेप्ट, हिंदुनि जो पुराणो मज़हब आहे त इहे इन बुत वलियुनि जा बुत रखंदा, पोइ चवंदा त हीअ कम्यूनिकेट कनि था, असांजा वली जन्नत में वेठा आहिनि। इहो कॉन्सेप्ट क़ुर में बि अचे पियो थो त अलाह जा वली हिन वक़्तु बि जन्नत में आहिनि, पर जिस्म कोन अथनि, पखीअ में जो रूह पियल आहे। तंहिंजे करे हू चवंदा त एसि ताईं आवाज़ु कोन था पहुचायूं, इहे असां मूर्तियूं था लॻायूं। त जीअं तूं हिननि खे नथो मञी, त चए थो अतख़िज़ मिन दूनी आलिहतन, चई मां इन्हनि मूर्तियुनि खे अलाह करे वठां। इन बुज़ुर्गनि इहो पंहिंजो वक़्तु करे कढी विया, हाणे इन्हनि जे हथ में कुझु कोन शइ, अलाह त साह जे रग खां वेझो आहे, त पोइ मां इन्हनि खे अलाह करे वठां। युरिद रहमान बिज़ुरिन, त जेकॾहिं अलाह साईं जो पावर अहिड़ो आहे, जेकॾहिं मूंखे को नुक़सानु जे ला तुगन अनी शफ़ा शइ आहे, त हिननि खे पावर ई कोन्हे जो मूंखे अलाह खां छॾाइनि। वला युनकिज़ून, न शफ़ात करे सघनि, न मूंखे उन्हनि अलाह खां बचाइनि उनजे अज़ाब खां। त हुननि चयोसि त पोइ हाणे जेको हू सुवाल था कनि क़ुर में कोन्हे, पर आई अंडरस्टैंड, जेको जवाबु ॾिए थो उन मां थो सम्झां। त चई त पोइ इहो तूं बिल्कुलु जेको आहे सो इन ते असांजे दीन ते न ईंदे, त चई इनी इज़न लफ़ी ज़लाल मुबीन, चई जेकॾहिं मां तव्हांजो चवणु वठां त पोइ त मां सख़्तु गुमराह थियां, मां नथो थियणु चाहियां। ऐं चई त आख़िरी ॻाल्हि ॿुधाए, चई आख़िरी आहे त इनी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊं, कन खोले ॿुधो, आंदो ईमान आहे उन अलाह ते जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, जेको तव्हांजो रब आहे। अदा छा कयनि? शहीद करे छॾियऊंसि। जॾहिं हुन आख़िरी चयो शहीद कयनि, त जीअं हिनखे शहीद कयनि त अलाह जा फ़रिश्ता अची विया ऐं हुनजो रूह पिया कढनि। रूह कढण महिल छा था चवंसि? कील अदख़ुलिल जन्न, चवंसि था त हींअर जो हींअर तुंहिंजो रूह हले जन्नत में, तव्हांखे छॾियऊं था। ऐं साईं वठी वियसि जन्नत में, ऐं उते हिनखे पखीअ में विझी रूह, जेको हदीस में अचे थो त उते इंसाननि खे विधो थो वञे। 3 क़िस्मनि जा पखी आहिनि, हिकिड़ो अछे रंग जो जंहिंमें अलाह जा वली जन्नत में, ॿियो साए रंग जो पखी आहे जेके शहीद रब सां अर्श ते रहनि था, वरी कारे रंग जो पखी आहे जंहिंमें गुनाहगार जहन्नम में छॾिया वञनि था। पर इन्हनि 3 पखियुनि खे खाइण पीअण जी, 2 पखियुनि खे त खाइण पीअण जी इजाज़त आहे, पर पोज़ीशन हिननि खे कान थी मिले, रुॻो हुनखे शयूं ॾेखारिजनि थियूं सुबुह शाम टूर, ऐं कारे पखीअ खे बि। त ॻाल्हि आहे त इहे जेके सो जॾहिं उते पहुतो जन्नत में, त ॾिठईं जो जन्नत जा मज़ा, त चए थो काल या लई त क़ौमी यअलम, निहारे जन्नत जूं शयूं मेवा, चए थो हाय घोड़ा काश इहा क़ौम जंहिं मूंखे मारियो आहे इन ताईं इहा इंफॉर्मेशन मिली वञे त बिमा ग़फ़र अली रबी, त अलाह मूंसां छॾ छूट कई, वजअलनी मिनल मुकरमीन, हिते मुंहिंजी इज़त कई, या मां इकराम में आहियां, मां ऐशन में आहियां, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए। अलाह ताला
संदसि इहा दुआ क़बूल करे सूर यासीन में इहा ॻाल्हि विझी छॾियईं त वाक़ई मरण सां उनखे खयो। तंहिंजे करे यादि रखो, जॾहिं बि कंहिंजो मौत थिए थो त उहो रूह ओॾीमहिल जो ओॾीमहिल सकरात वारा फ़रिश्ता खणी ऐं पंहिंजी जाइ ते पहुचाइनि था, पोइ चाहे जन्नत में विझनि या अर्श ते रखनि या जहन्नम में मोकिलिनि। पर असुलु इन्हनि खे पोज़ीशन तॾहिं मिलंदी जॾहिं वरी क़यामत थींदी ऐं जो नओं जिस्म ठहंदो, ऐं नओं जिस्म 150 फुट जो ठहंदो, हीउ कोन ठहंदो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातु। अच्छा, मां हे ओचितो क़ुर शरीफ़ विच में खोलींदो आहियां, छो त हीउ क़ुर ज़िंदा क़ुर आहे, त मूंखे महसूसु थींदो आहे त हीउ ॼण असां सां ॻाल्हाए थो। हाणे मां हींअर आयत जेका कढी आहे न, छा थो चवल आहे साईं, बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम। चए थो जंहिंखे बि तव्हां क़ुर ॿुधाईंदव, जे उन ते असरु थींदो त ख़बर पवंदी, तुंहिंजी दिलि में रिएक्शन थींदो, माना हुनजो ईमान वधंदो। ऐं चए थो त उहे जंहिंखे क़ुर ॿुधाइजे थो, जूं दिलूं उन तां असरु वठनि थियूं। व साबरीन अलाम असाबम, पोइ जेकॾहिं उनखे का तकलीफ़ आहे त उनखे मुड़ुसु माण्हू थी मुंहंजनि था, पोइ मुक़ीमी सलाह निमाज़ क़ाइमु कनि था, ऐं मिमा रज़क़ नाम युनफ़िकून, ऐं जेको उन मां ख़र्चु कनि था। इहो आहे क़ुर जो असरु। सो त हीउ जो पहुची वियो जन्नत में, त चई त काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए त मूंखे केॾो अलाह साईं ऐश करायो आहे, मूंखे इकराम कयो अथई। हाणे इहो कॉन्सेप्ट किथां थो अचे त मरण साण ई इहे जन्नत में या अर्श ते या जहन्नम में पहुचंदा। इन खे थोरो हींअर मां वाज़े कयां, सो बि क़ुर मां ई ॿुधो। पहिरीं ॻाल्हि त जीअं ई नेक माण्हूअ खे फ़रिश्ता सकरात में उनजो रूह कढणु अचनि था, त मिंट में रूह कढी था वञनि। पर जेको बद माण्हू आहे, उहो रूह निकिरे नथो, उन सां आर्ग्यू थो करे त मूंखे कलाकु छॾियो, 2 कलाक छॾियो, पोइ उनखे डंडा हणी, पादर हणी ऐं उनखे छिके कढनि था। हाणे नेक माण्हुनि जो रूह कीअं था कढनि, ॿुधो। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, जेके नेक माण्हुनि जो जॾहिं फ़रिश्ता सकरात में रूह कढणु अचनि था, त अचण साण उनखे छा चवनि, यक़ूलून सलामुन अलैकुम, चवनि था अस्सलाम अलैकुम उदख़ुलुल जन्नत, असां सां गॾु हल हींअर जो हींअर जन्नत में, बिमा कुंतुम तअमलून, जेको तव्हां अमल भला कया। ॾिठव, हिकु इहा ॻाल्हि। वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए, इन्नमा नस्मतुल मोमिन, मोमिन जो रूह ताइरुई पखीअ में विधो वञे थो, ऐं उनजो वरी अछो रंग ॿी हदीस में अचे थो, ताइरुन या लक, माना लड़के थो वञी वञी वेहे थो, फी शजर जन्नत, जन्नत जे वणनि ते, शजर चइबो आहे वण खे, हता यर्ज इला जसदी योम युबस, ऐं जिस्म में, क़बर वारे जिस्म में तॾहिं इहो रूह वापसि वेंदो जॾहिं क़यामत थींदी, उथारींदो अलाह साईं। ऐं उहो जिस्म जेको ठहंदो 150 फुट जो ठहंदो, ऐं निकिरी ॿाहिरि ईंदो, त पोइ इहो वेंदो। माना हिन क़बर में कंहिंजो रूह, नेक जो रूह ई कोन्हे को। उहो हींअर बि अलाह जा वली जेके जन्नत में वेठा आहिनि ऐं खाइनि पीअनि था, पर पखीअ जे सूरत में। वरी शहीदनि जे रूहनि जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में चए थो, इन अरवाह शुहदा फ़ी हवासिल तैर ख़ुदरिन, चए थो जेके शहीदनि जा रूह, तैर माना पखी, ख़ुदर माना साए पखीअ में, लहा कनादिल, कनादिल चइबा घर जेके लड़कंदा आहिनि, इहे सोन जा घर अर्श ते, मुअल्लक़तन बिल अर्श, लड़कनि था अर्श ते पिया। तसरु मिनल जन्नत हैशाद, जन्नत में बि वञी उॾी वञी खाइनि पीअनि था हुननि अछनि पखियुनि वारनि सां गॾिजी। सुम तावील तिलकिल कनादिल, पोइ वरी अची पंहिंजे घरनि में रहनि था। फ़तल इलहिम रबुम तिलादन, कॾहिं कॾहिं अलाह साईं निहारे हुन सां ॻाल्हाईंदो आहे। चवेनि थो काल हल तश्तहून शैया, चए थो तव्हांखे अञा का शइ खपे, कालू या रबी, असांखे सभु कुझु मिले थो, ज़रूरत कान्हे। पर जॾहिं टियों दफ़ो पुछनि थो, चवनि था या रबी नूरीद, माना असांजी ख़्वाहिश आहे, अंत रुद्द अरवाहना, असांजे रूहनि खे मोटाए, फ़ी अजसादना, असांजे जिस्मनि में क़बर में पियल आहिनि। त ज़ाहिर त रूह जेकॾहिं क़बर में मोटंदो त उथी खड़ो थींदो, रड़ियूं कंदो, धकु हणंदो, माण्हू आवाज़ु ॿुधी खोटरे कढंदसि। त चए थो असांखे मोकिल, हता नुक़्तल फ़ी सबील मरतन उख़रा, त वरी निकिरी ॿाहिरि, वरी शहीद थियूं तुंहिंजे नाले ते। त अलाह थो चए फ़काल इन्नी कद कज़ईद, अलाह चए थो न, मुंहिंजी इहा डिसीशन थियल आहे, अनहुम ला यरजून, न कारो पखी वारो रूह, न साए पखी रूह, न अछे रूह, को बि हिन क़बर में वापसि न वेंदो जेसि ताईं मां जिस्म न ठाहींसि क़यामत। माना न कंहिं काफ़र जो रूह आहे क़बर में, न कंहिं जो शहीद जो रूह आहे क़बर में, न वरी कंहिं मोमिन जो रूह आहे क़बर में, सभु मथे आहिनि। तंहिंजे करे इहो जेको आहे सो इहो सॼो धोखो आहे माण्हुनि जो। हाणे इन जो मिसाल मां तव्हांखे क़ुर मां साबित थो कयां त इहा ॻाल्हि सची आहे। ॿुधो, जॾहिं फ़िरौन ॿुॾे पियो त अलाह साईं छा थो चएसि, फल योम नुन जी कबि बदनिक, चई अॼु मां तुंहिंजी जेका जिस्म बॉडी आहे न,
इन खे प्रिज़र्व कंदुसि, माना मम्मी थी वेंदे। मां अहिड़ी का टेक्नोलॉजी कंहिं न कंहिं अलाह जे वलियुनि खे ॾींदो, तुंहिंजो जिस्म ॿाहिरि कढी उहो मसाला हणंदा त तुंहिंजो जिस्म खे कीड़ो कोन लॻंदो, ॻरंदे कोन। ऐं इहो मां इन लाइ थो कयां ले तकून लिमन ख़ल्फ़क आया, त जीअं क़यामत ताईं तूं इबरत जो निशान हुजी इंसान जेके तव्हांखे ॾिसनि। पर चए थो अलाह साईं चए थो त तुंहिंजो जिस्म त पियो आहे, व इन कसीरनि में नासनि आयात न गाफ़िलून, पर माना क़ुर जी तर्जुमो कनि ई कोन था। तंहिंजे करे अलाह जे इन करामत जो जेको अलाह साईं जेको इहो कमु कयो आहे, मुइज़ो कयो आहे, तुंहिंजो जिस्म ॻरे नथो अञा ताईं पियो आहे। चए थो माण्हू हिन आयत पढ़नि कोन क़ुर में, हे गाफ़िल सूर यूनिस में अचे थो, हे आहे हुनजो जिस्म ॾिसो पियो आहे ऐं प्रिज़र्व थियो पियो आहे। हिन जा ॾिसो हथ पेट इहे सभई पंहिंजी जाइ ते मौजूदु बीठियूं अथसि, पर जिस्म त हिते अथसि, पर रूह त होॾे अथसि। काॾे वियो हिन जो रूह, अचो क़ुर ॿुधूं था। चए थो अलाह साईं अनार यूरदून अलैया गुदूं वर्षा, चए थो इहो फ़िरौन जे रूह खे सुबुह शाम जहनम जो चकर हणाए थो। योम तक़ूम सां, पर जॾहिं क़यामत थींदी ऐं हिन खे जिस्म नओं मिलंदो, अदखिलू आल फ़िरौन अशदुल अज़ाब, पोइ हिननि खे फिज़िकल टार्चर शुरू थी वेंदो। माना हिन वक़्तु हिन खे सुबुह शाम हिन जे रूह खे जेको कारे पखीअ में पियल आहे उहो इन खे चकर हणाइजे थो, तोखे हीउ टार्चर थींदो, हे टार्चर थींदो। पर जॾहिं योम तक़ूम सां, जॾहिं क़यामत थींदी, अदखिलू दाख़िल कयो वेंदो आले फ़िरौन, फ़िरौन ऐं उनजे सॼे ख़ानदान खे जिन्हनि सां गॾु ज़ुल्म कया, ॿारनि खे कुटऊं, अशदुल अज़ाब, माना फिज़िकल टार्चर शुरू थी वेंदो। हीअ हदीस शरीफ़ आहे त इन अहदकुम इज़ा मां तव्हां मां जेको मरी वञे थो, उर्ज़ अलह मकादू बिल ग़दात लशी, त उन्हनि खे सुबुह शाम टूअर कराइजे थी उन्हनि शयुनि जी जेके हिन खे मिलणियूं आहिनि, या जेके जन्नती आहिनि त जन्नत में हुननि खे हे तुंहिंजो महल आहे, हीउ तोखे मिलंदो। ऐं जे जहन्नमी आहे त हुनखे सभु ॾसींदा, तोखे हे पाणी पीअणो पवंदो, हे तोखे टार्चर थींदो। व इनकान में अहल जन्नत, जे जन्नती आहिनि में अहल जन्नत, हुनखे जन्नत जी टूअर सुबुह शाम थींदी। व इनकान में अहल नार, जे जहन्नमी आहिनि फ़मिन अहल नार, त उन्हनि खे जहन्नम जी टूअर कराई वञे थी। फ़युकाल, ऐं टूअर जे दौरान उनखे फ़रिश्ता चवंदा हाज़ा मकादुक, हीउ तुंहिंजो असुलु ठिकाणो आहे, या हीउ असुलु तोखे पोज़ीशन मिलंदी। हता यबअसक अल्लाह यौमल क़याम, इहो तॾहिं थींदो जॾहिं अलाह तोखे क़यामत ॾींहं ते नईं साईं उथारींदो। माना सभु मथे आहिनि। ऐं हे भली मां तव्हांजो तर्जुमो चयो त मां तव्हां सां ॿुधायां। चए थो अब्दुल्लाह बिन वज़ीला रिवायत करते हैं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, जब तुम में से कोई शख्स मर जाता है, बुखारी शरीफ, तो सुबह शाम उसके सामने उसका ठिकाना पेश किया जाता है। अगर वो अहले जन्नत में से तो कहा जाता है कि ये तुम्हारा ठिकाना है, अगर वो अहले जहन्नम से है तो कहा जाए ये तुम्हारा ठिकाना है, यहाँ तक कि अल्लाह ताला तुम्हें क़यामत के दिन उठाएगा। हाणे इहा किथां ख़बर पए त इहे जेके जहन्नम वारनि जो कारे पखीअ में, मां तव्हांखे अछो पखी बि ॾसियो, साओ पखी ॾसियो। हे ॿुधो, हज़रत मोहम्मद बशार काल सना अब्दुर्रहमान काल सना सुफ़ियान अन अबी कीस अन बिन शरजील काल अरवाह आले फ़िरौन जा रूह फ़ी अजवाफ़ पियल आहिनि तेर सोद कारे पखीअ में, तगदू व तरू अलनार, उहे सुबुह शाम उन्हनि खे घुमाइजे थो जहन्नम में। ज़ालिक अर्ज़ा, इहो आहे जेको चए थो उन्हनि जे आॾो पेश कयो वञे थो। हाणे क्लियर थियो तव्हांखे त वाक़ई इहा ॻाल्हि सची आहे। क़ुर बि साबित कयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि असांखे ॻाल्हि सम्झाई, त अञा मां ख़बर पई त हिन क़बर में पोइ खणी तव्हां 100 फुट मुक़बरो ठाहियोसि, हिन में केरु कोन्हे अंदरि, हॾा वॾा इहे सभु ख़तमु थी था वञनि, छाकाणि त हिन जो जिस्म जेको ठहंदो उहो ई कोन हूंदो। उहो जिस्म ठहंदो जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम जो शुरू वारो 150 फुट जो तक़रीबन जिस्म, छाकाणि जन्नत में बि एॾो वॾे कद वारा हूंदासीं ऐं जहन्नम में बि एतिरे कद। तंहिंजे करे तव्हां अलाह खां घुरो, सभु कुझु अलाह जे हथ में आहे, माण्हुनि सां ठगी न कयो। अलाह फरमाए थो त पोइ उन क़ौम सां छा कयो जो हुननि शहीद कयो उन बुज़ुर्ग खे ऐं नबियुनि खे। वमा अंज़लना अला क़ौमिन बादि मिन जुंदिन मिन समा, अलाह चए थो पोइ उन्हनि खे अज़ाब ॾियण लाइ मां को मथां लश्कर कोन मोकिलियो फ़रिश्तनि जो। वमा कुन्ना मुंहिंजी, न को असां कॾहिं ईअं लश्कर माण्हुनि खे मारियो आहे। इनकान ते दा सहीअत वाहिदतनि, हिकिड़ी असीं रड़ थींदी फ़ैज़ाम ख़ामिदून, त उहो रड़ एॾी उनजी वाइब्रेशन हूंदी जो हुनजी दिलि फाटी पई ऐं विसामी वेंदा, किरी पवंदा। इन थो कर अलाह साईं करे। तंहिंजे करे हीअ जेका हार्ट धुॾे पए थी, जे इन खे रड़ सां वाइब्रेशन थी पैदा थिए न, त हाणे जेको असीं हिते ॻाल्हायूं था उहो लो वाइब्रेशन आहे, हर ॻाल्हाइण जी वाइब्रेशन पैदा थी थिए, पर उहा जेकॾहिं वॾी रड़ थींदी त हां फाटी थो पए, हां फाटी पियनि। या हसरत इबाद, अलाह चए थो त अफ़सोस आहे इन्हनि ॿारनि ते त आउं हुननि खे इंसानु कयो, अखियूं ॾिनियूं मान, औलाद ॾिनो मान, पाणी पीअण जो ॾिनो मान,
मुंहिंजूं शयूं खाइनि था, मुंहिंजा मेवा खाधनि, वरी बि मूंखे इन्हनि माण्हुनि ते अजब थो लॻे, मां याती में रसूल इला कानू बि यस, जॾहिं बि अलाह रसूल जी का ॻाल्हि पहुचे थी त मश्करी था कनि। हाणे इहे बि त अलाह जो रसूल ॾसियो न त जेको मरण खां पोइ सभिनी जा रूह मथे आहिनि, माण्हू मञनि ई कोन था, छाकाणि हुनखे पेतियुनि में ॾोकड़ विझराइणा आहिनि। अॻिते अलाह फरमाए थो, अलम यरो सूर यासीन पई थी हले, अलम यरो कम अहलकना क़ब्ल मिनल कुरून, चए भला इहो सोचे नथा ॾिसो त तव्हां खां अॻु में केतिरा माण्हू मरी चुका आहिनि या उनखे हलाक कयो अथनि, अनहुम इलैहिम ला यर्जिऊन, त उन्हनि मां को मोटी आयो आहे तव्हां वटि? नथो केरु मोटी सघे जेसि ताईं की क़यामत न थींदी। जे उहे उनजे वस में हुजे त उहो रूह हेठि लही अचनि न। व इन कुल्लुन लमा जमी लदैना मुहदरून, बाक़ी इन्हनि खे आऊं सभिनी खे पंहिंजे असां जेको आहे हाज़ुरु कंदासीं। ऐं हे जेके दुनिया जा वॾे में वॾा जेके अलाह जे अज़ाबात आहे, ॾिसो हे सभई जेके मां कढिया में मोहन जो दड़ो बि शामिल आहे, त ही अज़ाब जूं निशानियूं आहिनि। हे 6-7 मुल्कनि में उहो इलाइक़ो आहे जिते माण्हू ईअं ओचितो मरी पिया ऐं उनजा सामान घर बर उते रहिजी विया जेके हींअर ॻरनि पिया था। पर अलाह चए थो तव्हां भला मुंहिंजी हिन दुनिया जे निशानियुनि ते गौर कयो न, कहिड़ी आयतुन लहमुल अर्दुल मैतत, चई ज़मीन आहे न ॾिसो मुई पई हूंदी आहे, का शइ कान्हे, सिम किलर थियो पियो आहे, अहियई न हा, पर पोइ असां उन ज़मीन खे बारिश ॾेई पाणी ॾेई ज़िंदा करे था छॾियूं। उहो अख़रजना मिना हबन, इन मां ई अन्न निकिरनि था, फ़मिनहू याकुलून, जेको तव्हां खाओ था। त मुअल ज़मीन जहिड़ी थी पए। ऐं हे तव्हां ॾिसो न, जेकॾहिं हिकिड़ो वणु आहे सड़ी वियो आहे, पर जेकॾहिं अलाह साईं वरी बारिश वसाए थो त उहो सॼो इलाइक़ो वरी साओ थी थो वञे। इहा आहे मुअल ज़मीन जो जहिड़ो थियणु। ऐं बारिश जो पाणी बि इहो वाहन में बारिश जो पाणी आहे, इहे जेके पहाड़नि ते बर्फ़ थी ॼमे मींहं जे करे, इहो पाणी आहे। जे अलाह बंदि करे छॾे, दरिया बंदि थी वञनि त तव्हांजूं सॼियूं ज़मीनूं सुकी वञनि, मरी वञनि ज़मीनूं। ऐं पोइ इन्हनि में छा थो अलाह साईं करे, जअलना फ़ीहा जन्नातिन में नख़ेलियूं, ऐं इन्हनि में छा था निकिरनि, इन में खजी जा वण था निकिरनि, आनाबिन अंगूर था निकिरनि, फजरना फ़ीहा मिन उयूं, ऐं हेठां असीं चश्मा बि कढूं था या वाह वाहियूं था। इहो अलाह साईं करे वेठो असांखे ज़िंदा रखण जे लाइ। ऐं चए थो अलाह याकुलू मिन समरी, पोइ अलाह जो मेवा खाओ था। अॼु खाओ वेठा न, कहिड़ा कहिड़ा मेवा था खाओ, हे ॾिसो, हे खाओ था न रमज़ान में, अलाह तव्हांखे इहा थो चवे, चए थो हे मुंहिंजूं शयूं खाओ था, हा हे मेवा खाओ था, हे शयूं खाओ था, ले याकुलू मिन समरी, अलाह जा मेवा खाओ था, वमा अमिलतू एदिन, तव्हांजे हथनि त कोन्ह ठाहिया आहिनि। मूंखे तव्हां ॿुधायो हिन मां कहिड़ी शइ आहे जेका असां हथ सां ठाही आहे? असां त हिकिड़ो ॿिज वञी उछलायूं था, त ज़मीन में अलाह साईं अहिड़ो कारखानो रखियो आहे जो उन मां शयूं निकिरनि थियूं। हाणे ज़मीन साॻी आहे पर मुख़्तलिफ़ शयूं थियूं निकिरनि, त पोइ चए थो तव्हां ठाहियो आहे, या इन में तव्हां खंडु तव्हां विधी आहे, या इन में ख़ुशबू तव्हां विधी आहे, या इन जो ज़ाइक़ो तव्हां ठाहियो आहे, तव्हां त कुझु बि कोन कयो आहे। ले याकुलू मिन समरी, अलाह जा तव्हां मेवा खाओ था, वमा अमिलतू एदीम, तव्हांजे हथनि त कोन्ह ठाहियो आहे, अफला यशकुरून, पोइ बि खाइण में शुकुरु नथा कयो त अलाह साईं थैंक यू वेरी मच, हे मां अंगूर पे थो खां, मां कतल में रोज़ो थो खोलियां, अलाह साईं मां त कोन्ह पियो ठाहे सघियुसि, हिन में मां खंडु पे विझी सघियुसि, तो हिन मिटीअ मां अहिड़ो कारखानो आहे मिटी जंहिंमें अलाए छा छा थियूं पैदा थियनि, अहिड़ो कारखानो तव्हां किथे ॾिठो आहे? भला जेकॾहिं को कपिड़े जो कारखानो हुजे त उहो ॿकरी ठाहींदो, या जेकॾहिं को मिसाल तौरु कपिड़े जो कारखानो आहे त छा उहो अंगूर ठाहींदो? हीअ मिटी अहिड़ी कारखानो आहे जंहिंमें हर शइ थी पैदा थिए, इन मां निकितल शयुनि खे खाई ॿकरियूं वधनि थियूं, वरी अंगूर निकिरनि था, इन मां वरी सरेह, वरी उन तेल थो निकिरे, आहे तेल खोटे ॾिसो ज़मीन में, पोइ इहो सरेह जो तेल किथां थो निकिरे, ॼांबे जो तेल किथां थो निकिरे? पोइ अफला यशकुरून, पोइ बि अलाह जूं इहे शयूं खाई शुकुरु नथा कयो, ऐं ईअं करे ओघराई था वठी ॾियो अलाह जो शुकुरु करण खां सवाइ, ॼण तव्हां ठाहियूं आहिनि। अलाह चए थो सुभान लज़ी, सूर यासीन जी आयत 36 ते पहुता आहियूं, सुभान लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, अलाह चए थो त अलाह बे ए बा, छा उनजी डिज़ाइन आहे त उन हर शइ खे जोड़ीअ में ठाहियो आहे, चाहे मिमा तुम्बितुल अर्द, चाहे ज़मीन मां जेका शइ निकिरे थी, वो मिन अनफुसुम, या जेके तव्हां आहियो तव्हां में बि जोड़ियूं आहिनि, ज़ाल मुड़ुसा, वो मिमा ला यरमून, ऐं अहिड़ियूं शयूं जिन जी तव्हांखे अॼु बि ख़बर कान्हे उन में बि जोड़ियूं आहिनि। हाणे मिसाल तौरु, हाणे हे मेरी जूना सीड्स आहिनि, हाणे इहो छा थो करे त हीअ हिन में फीमेल आहे ऐं मेल बि आहे, जॾहिं इहे ॿई गॾिजनि था तॾहिं इहे मेरी जूना जा सीड्स जेके आहिनि प्लांट मथे थिए थो। छा चयो डॉक्टर ज़ाकिर नाइक, छा थो चए? चए थो इन बायोलॉजी क़ुरान मेंशन्स 1400 साल, हाणे त 1500 साल ईयर्स अगो, दैट एवरी लिविंग थिंग इज़ मेड फ्रॉम वाटर एंड प्लांट्स हैव सेक्सिस,
हर शइ जो सेक्सिस आहिनि, मेल एंड फीमेल। क़ुर इहा ॻाल्हि थो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॻाल्हि कीअं करे पियो सघे? न को यूनिवर्सिटीअ में वियो, न का PhD कयईं, न को रिसर्च कयईं, अलाह उनखे क़ुर में इहा ॻाल्हि ॾसी। वरी अलाह साईं अॻिते छा थो चए? आयतुल लहमुल लैल, की तव्हांजी निशानी आहे राति जी। राति थी न, हींअर उथिया हो न, नस्लखु मिन्हु नहार फिज़ा मुज़लिमून, उहा राति छो थी थिए जो असां ॾींहं जी रोशनी छिके कढूं था त ऊंदहि थी वञे। हींअर कैनेडा में राति लॻी पई आहे, ऐं जॾहिं असां वटि ॾींहं जो हींअर 3 थींदा त हुननि जो सहरी थींदी, उहो रोज़ो टोड़ींदा। व शम्स तजरी लि मुस्तक़रिन लहा, पर चए थो त असांखे त लॻे थो न सिजु बीठो आहे, ज़मीन पे थी फिरे, लेकिन क़ुर थो चए त न, व शम्स तजरी लि सिजु बि पंहिंजे आर्बिट में फिरे पियो थो। सिजु बि जेको आहे गैलेक्सीअ खे गोल फिरे पियो थो। केरु पहिरीं चई सघे थो त सिजु बि जेको आहे सो हली रहियो आहे? लहा ज़ालिक तक़दीर अज़ीज़ अलीम, इहा उनजी डेस्टिनेशन छा आहे, केसि ताईं थींदो, इहा अलाह जी तक़दीर आहे, जेको अलाह ॾाढो ऐं ॼाणे थो। थी सघे थो त क़यामत थिए त इहो सॼो पोइ अलाह खे ज़रूरत ई न आहे सिज जी, न को ज़मीन जी, न चंड जी। जॾहिं क़यामत थींदी त पोइ त मथे खणी वेंदो अलाह साईं। चए थो वल कमर क़दरनाहु मनाज़िल हता आद कल उर्जुन, चए थो वरी चंड खे सुकल टारीअ वांगुरु करे पोइ आहिस्ते आहिस्ते वधाए, वरी सफ़ा मां गोल कयां थो, वरी सन्हड़ो थींदो थो वञे। लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर, पर हर शइ पंहिंजी आर्बिट में आहे। ईअं न आहे त सिजु पंहिंजे आर्बिट में फिरी अचे चंड सां टकराइजे। ला शम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर, त सिजु बि जेको आहे पंहिंजे आर्बिट में वञे थो, ऐं न वरी चंड जे ज़मीन खे टकराइबो पंहिंजे आर्बिट मां। कमर व लैल साबिक़ु नहार, ऐं न वरी राति जेका गुज़री या इहे जेको राति गुज़री वई आहे, इहा वरी 2 ॾींहं पोइ ते थी वञे, ईअं कुझु कोन्ह थींदो। व कुल्लुन फी फलकी यसबऊन, जेके बि अलाह जा इहे सयारा आहिनि, इहे पंहिंजे आर्बिट में हलनि था। हे आहे न क़ुर, त आर्बिट में हलनि था। यसबऊन तरण मां निकितो आहे, फलक माना आर्बिट। चए थो हर शइ पंहिंजे आर्बिट में हले पई थी। चंड पंहिंजे आर्बिट में थो हले, ज़मीन पंहिंजे, ज़मीन जो कहिड़ा कहिड़ा मोशन, हिकिड़ो त गोल थी फिरे, हे हीअं। हाणे जेकॾहिं हेॾां सिजु आहे त ॾींहुं आहे, पोएं पासे राति आहे। हाणे हींअर असां पाकिस्तान में हितां सिजु आहे, हेॾां कैनेडा ऐं ॿिया मुल्क आहिनि, ऐं इहा जेका फिरे थी, इन जो फिरण जी रफ़्तार आहे 1600 किलोमीटर कलाक में। वरी इहा जेका ज़मीन आहे, इहा वरी सिज जे चौधारी बि हीअं थी फिरे, मिसाल तौरु हीअ सिज हीअं फिरे थी। हाणे इहा जेका स्पीड अथसि तक़रीबन 2.5 लख किलोमीटर कलाक में। वरी इहो जेको सिजु आहे, इहो वरी पाण कंहिंखे गर्दिश में वञे थो त हिन सभिनी खे गॾु पियो थो फेराए, उहो तक़रीबन 6 लख किलोमीटर कलाक में। माना हिन ज़मीन ते जेको मां वेठो आहियां, मूंखे 3 मोशन्स आहिनि। 1600 किलोमीटर छाकाणि मां गोल थो फिरां, वरी हीअ ज़मीन सिज खे फिरे थी, इहो 2.5 लख किलोमीटर पर आवर। वरी सिजु जेको सो शमसी सिस्टम खे फिरे थो, उहो 6-6.5 लख किलोमीटर। त उन जे बावजूदि जल अर्द करारूं, जो असां हिते वेठा आहियूं त न को ॾोॾो थो अचे, न को असांजो इन ज़मीन जी एॾी तेज़ी सां फिरण जे करे को दरियाहनि मां पाणी उछली ॿाहिरि थो किरे। तव्हां थाल में पाणी खणी ऐं फेरी त पाए ॾेखारियो, निकिरी वेंदो पाणी ॿाहिरि। हीअ कुदरत आहे अलाह जी, तंहिंजे करे अलाह त कुल फी फलकी यसमऊन, हर शइ पंहिंजे आर्बिट में हले थी। हे ॾिसो तव्हां, हे सिजु आहे, पोयां चंड आहे, ऐं हे चंड जूं हे मुख़्तलिफ़, असल में छा आहे त चंड सन्हो त कोन्ह थो थिए, उहो जेको हुनखे रोशनी पवे थी, अलाह ताला ईअं डिज़ाइन हुनजी कई आहे, जो ॾिसो विच में 14 तारीख़ आहे, वरी हिकिड़े पासे ॾांहुं 1 तारीख़ ऐं ॿिए पासे ॾांहुं आख़िरी 3 तारीख़ आहे। इहे सिज जी रोशनीअ में उहो चंड नंढो वॾो थिए थो। छो त अॻे ज़माने में न वाचूं हुयूं, न घड़ियाल हुआ, त इहे चंड खे ॾिसी डेट मालूम कंदा हुआ त अॼु 1 आहे, अॼु 3 आहे, 4 आहे। इहो रब जो कमाल आहे न, इहो हिन असांजे लाइ इहो सिस्टम ठाहियो आहे न। हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे त चंड ते रोशनी जेका नंढी वॾी थिए। अलाह ताला फरमाए आयतुल लहम, चए थो इन्हनि जे लाइ हिकिड़ी ॿी निशानी कहिड़ी आहे, अन्ना हमलना ज़ुरियतुम फी फुल्किल मशहून। हे सूरह यासीन थी हले न, क़ल्ब आहे क़ुर जो क़ल्ब तव्हांजे क़ल्ब ते असरु कंदो। ध्यान सां तव्हांखे ॿुधणो आहे। चए थो ॿी निशानी जेका मुंहिंजी तव्हांजे लाइ मूं कई आहे, अन्ना हमलना ज़ुरियतुम फुल्किल मशहून, त मां तव्हांजे लाइ सम्झ ॾिनी त तव्हां ॿेड़ियूं ठाहियो ऐं तव्हांजे औलाद खे उन ॿेड़ीअ में भरियमि। ॿेड़ीअ जी माण्हुनि खे कहिड़ी ख़बर ठहियूं, लेकिन चए थो सिर्फ़ु ॿेड़ी न आहे, उहा ख़लक़ना लहुम में मिस्री मां यरकबून, ऐं क़यामत ताईं मुख़्तलिफ़ इन सुवारियूं
असां तव्हांजे लाइ पैदा कंदा वेंदासीं जंहिं ते तव्हां सुवारियूं कंदव। माना हे जेके बि आहिनि हे सुवारियूं, इहे अलाह ताला प्रिडिक्शन कई आहे त हींअर त ॿेड़ीअ में वेहो था, पर छा थो चवे, ख़लक ना लहुम, असां पैदा कंदासीं इन्हनि वास्ते, इंसान वास्ते, मिन मिस्री, ॿेड़ीअ वांगुरु सुवारी, मां यर कबू, जंहिं ते चढ़ी ऐं सफ़र कंदा। हे ॾिसो, हे सभई जेके सुवारियूं आहिनि इन आयत जे नतीजे मिलियूं आहिनि। ऐं अलाह ताला इहो इंसान खे सम्झ ॾींदो आहे, वही कंदो आहे त का शइ जेका नई पैदा कनि था, अलाह जी सम्झ ईंदी आहे इंसान खे। ऐं असां इनखे चऊं था त रिसर्च साइंस थी करे, पर रब इन में शामिल आहे। हे केॾियूं सुवारियूं हिन पैदा कयूं आहिनि। पर चए थो जेकॾहिं ॾिसो न, तव्हां अञा बि असरु नथा वठो, हीउ क़ुर जो क़ल्ब, यासीन बि तव्हांजे क़ल्ब ते असरु नथी करे, पोइ चई भला पोइ मां छा कयां। पर जेकॾहिं इहो बि चए थो हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे, कहिड़ी पॉसिबिलिटी आहे, इन नशा, जेकॾहिं असां चाहियूं नोगरे कहूं त इन्हनि खे ॿोड़े छॾियूं, फला सरीख लहम वलाम यून कयूं, न हुनजी केरु रड़ ॿुधे ऐं न हुनखे केरु बचाए। हाणे हिते ॿोइण जो मतिलबु आहे त जहाज़ किरायूं, रेल गाॾी टकरायूं, कार जा एक्सीडेंट कयूं, इहे सभु करे सघे थो, इला रहमतन मिना। पर जेकॾहिं मां नथो कयां त इहा मुंहिंजी रहमत आहे तव्हांजे मथां, मतान इलाहीन, ऐं ॿियो त अञा तव्हांजो टाइम पूरो कोन्ह थियो आहे। माना कंहिं वक़्त ताईं तव्हांखे मां छॾियां थो, जॾहिं वक़्तु पूरो थींदो, इहा साॻी सुवारी जंहिं ते तव्हां फ़ख़ुरु था कयो, इहो तव्हांजी मौत जो सबबु बणिजी वेंदी। वैज़ा कील लहुम मुतक़ू मां बैन ऐदीकुम व मां ख़ल्फ़कुम, चए थो त तव्हां अलाह जे चवण ते हलो न। जेकर उनखे चइजे थो त हीउ जेको क़ुर में अलाह जे रसूल जी सुन्नत तव्हांखे सेखारे थी त मुल्क में इंसाफ़ क़ाइमु कयो, रुश्वतूं न खाओ, ठगियूं न कयो, ग़रीब मिसकिननि खे थाणनि में वॾेर जे चवण ते कुटियो न, पोइ इहो हराम न आहे त जॾहिं तव्हांखे चयो वञे थो त तव्हां अलाह ताला जे हुकुमनि ते हलो, मां बैन ऐदियूं ख़ल्फ़हम, ऐं तव्हांजा जेके अमल आहिनि अॻिते मोकिलियो था या पोयां मोकिलियो था, लअल्लकुम तुरहमून, जेकॾहिं अलाह जे चवण ते हलंदव ऐं अलाह खां डिॼंदो, इहे कम न कंदो, लअल्लकुम तुरहमून, त अलाह तव्हांजे मथां रहम कंदो। पर जेके निभाग आहिनि उन्हनि जे बारे में चए थो, वमा ताती में आयात रबिम, जॾहिं बि हुनखे क़ुर जूं के आयतूं ॾसिजनि थियूं, अलाह को वाइज़ कजे थो, अलाह इला कानू अना मोरी, त कनू ई कोन था ॾियनि। ॾोकड़नि जे लाइ कुट कुटा, कब्ज़ा, ॿनी ते कब्ज़ा, के त वरी वॾेरा विहारियो वेठा आहिनि, मुख़्तियार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर के सॼो ॾींहुं घर में उतां उनखे कुकड़ पिया था खाराइनि, ऐं पोइ वरी लिखंदा काग़ज़, जेका ज़मीन पई आहे न, या साईं इहा सरकारी आहे, चई लिख मुंहिंजे बाबे जे नाले ते। साईं हुते माण्हू वेठा आहिनि, ग़रीब मिसकिन जा घर आहिनि, 60-70 साल खां वेठा आहिनि, मां पाण ई लॾाईंदुसि। अलाह ताला इन्हनि कहिड़नि माण्हुनि खे केॾो ज़ुल्म था कनि। बहरहाल हाणे असां सूरे यासीन जी आयत नंबर 45 ते पहुता आहियूं। इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे इनखे मुकमल कंदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।